हाणे ज़िक्र कंदासीं नसीराबाद में मुख़्तलिफ़ धड़नि पारां एहतिजाजी मुज़ाहरा करे धरना हया विया। बिजली जी एतराज़ लोड शेडिंग ऐं केतिरनि ॻोठनि जी बिजली बंदि हुजण ख़िलाफ़ नसीराबाद जदोजहद कमेटी जे सॾे ते नुनारी पाड़ी खां एहतिजाज रैली कढी प्रेस क्लब ॾाढो मुज़ाहिरो कयो वियो। जीएम सिंधी अमजद चने ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मौजूदा एसडीओ सिपको नसीराबाद रशीद शेख अवाम लाइ आज़ार साबित थियो आहे, जेको रोज़ानो 18 कलाक लोड शेडिंग करे अवाम खे सख़्त गर्मी में तड़पाए रहियो आहे। हुननि चयो त सिपको आला इख़्तियारी नोटिस वठी बिजली फराहम करे ॾुखियाईनि खां बचाए वञे। ॿी तरफ़ जेयूआई अॻवान कारी मोहम्मद उस्मान मुग़ैरी घर मथां थियल फायरिंग ऐं कातलानी हमले ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ख़िताब कंदे अॻवाननि मौलवी यासीन कांदरे, अयाज़ वाहुचे, अब्दुल कादिर टग ऐं ॿियनि चयो त जेयूआई अॻवान कारी मोहम्मद उस्मान मुग़ैरी जे मथां कातलानो हमलो करे हिकु साज़िश आहे, जंहिंजो पुलिस इंतिज़ामिया नोटिस वठण लाइ तयार नाहे। अॻवाननि मुताबिक़ त जेयूआई अॻवान कारी मोहम्मद उस्मान मुग़ैरी मथां हमलो कंदड़ जवाबदार जल्द गिरफ़्तार करे खेनि वाइखो कयो वञे। ॿी तरफ़ सख़्त एहतिजाज कयो वेंदो।